जॾहिं में हर साल जीअं अगाटे कणक जो लाबारो शुरू थी वियो आहे। जॾहिं यूनियन काउंसिल आवरी ॻोठ हाउत चरवाण में मक़ामी ज़मींदार अहमद खान होत जे ज़रिए ज़मीन ते पोखियल कणक जो फसल पची राजस्थान बाद आर्यन पारां लाबारो कयो वियो। कणक जो अगाटो फसल ॾियण जे हवाले सां मीरपुर ख़ासि ज़िलो सॼी सिंध में मशहूरु आहे। पीपल्स पार्टी जी मरकज़ी इतलाह सेक्रेटरी MNA डॉक्टर नफ़ीसा शाह चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत 1.5 साल जे अरसे में मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। जिलानी हाउस खैरपुर में मीडिया सां ॻाल्हाईंदे संदसि चवणो हो त वफ़ाक़ी हुकूमत जी ग़लति पॉलिसियुनि सबबि मुल्क जी मईशत तबाह थी वई ऐं महांगाई वधी आहे। मुल्क में वधंदड़ महांगाई जे हवाले सां असेंबलियुनि में हुकूमत खां सवाल कयूं था त को जवाब ई नथो ॾिनो वञे। अज़ीज़ मेमण जे वाक़े जी जेतिरी मज़म्मत कजे घटाए उन वाक़े जी मुकमल जांच करे जवाबदारनि खे बेनकाब कयो वञे। इस वक्त महंगाई का दौर है और महंगाई पर जब हमारी बहस हुई तो ट्रेजरी बेंचेस ने ऑपोजिशन को मुतमईन तो नहीं किया, गालम गलोच शुरू हो गई। हमने ये पूछा कि 1.5 साल में आपने इतने कर्जे ले लिए हैं जितने माजी में इस पीरियड में नहीं लिए गए, तो उसका कोई जवाब नहीं था। हमने ये पूछा कि महंगाई जो है वो क्यों 1.5 साल में इतनी हो गई है कि माजी में 12 से 15 साल में इतनी महंगाई नहीं हुई, तो उसका कोई जवाब नहीं हुआ। हमने पूछा कि गंदम एग्रीकल्चर मुल्क में गंदम की किल्लत क्यों है, उसका कोई जवाब नहीं था। भारत में हिंदू बिरादरी जो रूहानी पेशवा श्री गुरु देव गोविंद गिरी महाराज थाणे बुढ़ाखान जिला के थाणे अहमद खान पहुतो तो भक्तन पारां रैली जी सूरत में गुड़ निशावर करे संदसि आजियां कई वई। गुरु मंगल गुर साहब जी गादी नशीन गुरु देव गोविंद गिरी महाराज जे मानविक गुरु बालपरी मेला कमेटी ऐं शेवा मंडली पारां माता जे मंदिर में तकरीब रखी हुई। तकरीब में पीपल्स पार्टी मराठी विंग सिंध जो सदर MPA डॉक्टर लालचंद अकराणी, चेलाराम केवलानी ऐं ॿियनि हज़ार अक़ीदतमंदनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते भारत में आयल रूहानी पेशवा मुख़्तलिफ़ इलाक़नि में आयल प्रेमियुनि खे दर्शन करायो ऐं खेनि इंसानियत सां मोहब्बत जो दर्श ॾिनो। मीरपुर पठोर में कुछ ॾींहं अॻु कोटा में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे शान में निकितल पुरअमन रैली ते थियल धमाके ख़िलाफ़ अहले सुन्नत वल जमात पारां कोठी पीराणो लुंड खां कारी मुख्तियार अहमद मस्तोई, हाफ़िज़ यासीन लुंड, मौलाना फैसल समूह ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी धरणो हंयो वियो। इन वक़्तु अॻवाननि चयो त पाकिस्तान में बर्बरियत खे ख़त्म करे कोटा साने में मुल्क जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk